सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 5 सबक 6 कार्बन डाइऑक्साइड। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। हिन सबक में असां उन्हे मुरकब गैस जे बारे में ॻाल्हाईंदासीं जंहिंजे बारे में अॼुकल्ह सॼी दुनिया पई थी ॻाल्हाए ऐं उन्हे गैस ते करोड़े अरबे रुपया सॼी दुनिया में ख़र्च था थियनि ऐं उनखे कंट्रोल करे सघिजे। उहा गैस आहे कार्बन डाइऑक्साइड। असां पोएं सबक में पढ़ियो त हवा, नाइट्रोजन, ऑक्सीजन, आर्गन, कार्बन डाइऑक्साइड ऐं ॿियनि गैसुनि मां ठहियल आहे। उन खां अलावा हवा में पाणीअ जा बुखार, मिटी जा ज़रा ऐं बैक्टीरिया ऐं वायरस मौजूदु आहिनि। हवा में 78% नाइट्रोजन आहे, 21% ऑक्सीजन आहे ऐं बाक़ी जेके आहिनि उहे ॿियूं गैसूं आहिनि। इन्हनि में कार्बन डाइऑक्साइड गैस जे नज़र तमामु थोरी असांखे मक़दार में नज़र ईंदी, पर उहा जेका आहे उहा तमामु वॾी अहमियत जी हामिल आहे। पर कार्बन डाइऑक्साइड जी अहमियत ॾिसण खां पहिरीं असां अचो त ॾिसूं त असां आख़िर उहा हवा में आहे केतिरी। ईअं सम्झो त जेकॾहिं हवा जा असां 10 लख हिसा कयूं त उन्हनि 10 लखनि हिसनि मां सिर्फ़ु 350 या 400 जे क़रीब जेके हिसा हूंदा उहे कार्बन डाइऑक्साइड हूंदी ऐं बाक़ी सभु जेको आहे 10 लखनि मां उहे ॿियूं गैसूं नाइट्रोजन, ऑक्सीजन ऐं ॿियूं गैसूं हूंदियूं। मिसाल वठो, हिकिड़ो कमिरो जेकॾहिं असां वठूं या क्लासरूम वठूं जंहिंजी ऊचाई 2.5 मीटर हुजे, उनजी वेकर जेका आहे उहा 10 मीटर हुजे ऐं ड्रेक जेका आहे 40 मीटर हुजे। उन कमरे में जेका कार्बन डाइऑक्साइड गैस हवा में मौजूदु हूंदी उहा हूंदी ओतिरी जेतिरी हिकिड़ो कोल्ड ड्रिंक जो कैन हूंदो आहे। लेकिन उनखे मां कमरे में रखां त मूंखे ज़रे घटि ईअं नज़र ईंदो त हिन सॼे कमरे में तक़रीबन एतिरी जेका आहे उहा कार्बन डाइऑक्साइड हूंदी। असां पढ़ी चुका आहियूं त कार्बन डाइऑक्साइड रोशनाई तरकीब जे अमल में तमामु अहम किरदारु अदा कंदी आहे। उनमें असांखे खाधो यानी कार्बोहाइड्रेट्स ऐं ऑक्सीजन मिलंदी आहे। सो इन जे करे कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा हिकिड़ी अहम शइ आहे जेका असांखे साफ़ हवा यानी ऑक्सीजन ॾिए थी ऐं उन खां अलावा असांखे खाधो बि ॾिए थी। उन खां अलावा जेकॾहिं असां ॾिसूं त असांजे हवा में जेके गैसूं मौजूदु आहिनि यानी ऑक्सीजन ऐं नाइट्रोजन, उन्हनि में गरम थियण जी ख़ासियत कोन्हे, यानी उहे सिज मां गर्मी हासिल कोन थियूं करे सघनि। जेके गैसूं गर्मी हासिल कनि थियूं हवा मां उन्हनि में आहिनि कार्बन डाइऑक्साइड, पाणीअ जा बुखार, मीथेन ऐं नाइट्रस ऑक्साइड जेका तमामु घटि हूंदी आहे हवा में। हिननि टिनी गैसुनि मां पाणी जे बुखार खे गैस चवंदुसि, इन्हनि टिनी गैसुनि मां सभिनी खां वधीक तइदाद हवा में जेको मौजूदु आहे उहो आहे कार्बन डाइऑक्साइड जो। हिननि टिनी मां जेकॾहिं कार्बन डाइऑक्साइड गैस हवा में मौजूदु न हुजे हा त असांजी हवा गरम न थिए हा, उनजे करे धरती बिल्कुलु ॼमियल पारे वांगुरु बर्फ़ वांगुरु हुजे हा ऐं ज़िंदगीअ जो तसवर मौजूदु न हुजे हा। असां सिज जी गर्मीअ जी अहमियत माहौल जे गैर हयाती हिसनि जे तौर ते पोएं सबक़नि में या पोएं बाब में पढ़ी चुका आहियूं। सो इहे सभु गैसूं यानी कार्बन डाइऑक्साइड, पाणी जा बुखार ऐं मीथेन, इहे गॾिजी ऐं असांजे वायुमंडल खे यानी असांजे एटमॉस्फेयर खे गरम रखण में मदद थियूं कनि। इहो ईअं सम्झो त जीअं जॾहिं असां ॿूटा पोखींदा आहियूं त हिकिड़ो उन मथां कवर ठाहे छॾींदा आहियूं शीशे जो या प्लास्टिक जो ऐं उनखे बंदि करे छॾींदा आहियूं त जीअं ॿूटा थधि खां बचनि ऐं उन्हनि खे रोशनी मिलंदी रहे, ऑक्सीजन मिलंदी रहे। इन कवर खे या इन तरह जो ठहियल नंढड़े घरड़े खे असां ग्रीन हाउस चवंदा आहियूं, जेको ॿूटनि खे संभालींदो आहे ऐं ॿूटनि खे मुनासिब मक़दार में या घुर्बल मक़दार में गर्मी पहुचाईंदो आहे। सो ही आहे ग्रीन हाउस जंहिंमें ॿूटनि जी बाध थींदी आहे। सो अहिड़ी तरह छो त ही गैसूं कार्बन डाइऑक्साइड, वाटर वेपर्स ऐं मीथेन, इहे जेके आहिनि उहे असांजे वायुमंडल में गर्मी जो दर्जो बरक़रार रखंदियूं आहिनि। उनजे करे इन्हनि टिनी गैसुनि खे असां ग्रीन हाउस गैसेस चवंदा आहियूं ऐं इन्हनि जो जेको असरु आहे गर्मी बरक़रार रखण जो उनखे असां ग्रीन हाउस वारो असरु यानी ग्रीन हाउस इफेक्ट चवंदा आहियूं। हाणे अचो त असां ॾिसूं त कार्बन डाइऑक्साइड हिन दुनिया में
कीअं ठहे थी असांजे एटमॉस्फेयर में, असांजे वायुमंडल में। सभिनी खां पहिरियों त जानदारनि जो साह खणण जेको आहे उन में कार्बन डाइऑक्साइड खणंदी आहे। जॾहिं इंसान या जानवर जेकॾहिं साह खणंदो आहे त ऑक्सीजन अंदरि वेंदी आहे, उन खां पोइ कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा ॿाहिरि निकिरंदी आहे। अहिड़ी तरह असां पढ़ी चुका आहियूं त जॾहिं ॿूटा साह खणंदा आहिनि त ऑक्सीजन इस्तेमालु कंदा आहिनि, निशास्तो जेको अॻु में ई ठहियलु हूंदो आहे उन खे ॿारे ऐं कार्बन डाइऑक्साइड गैस ख़ारिज कंदा आहिनि। सो असांखे हिकिड़ो त आहे ख़बर पई त जानदारनि जो साह खणणु जेको आहे उहो कार्बन डाइऑक्साइड ठहण जो हिकिड़ो ज़रियो आहे। उन खां पोइ असां जेके मोटरूं ऐं ॿियूं सवारियूं असांजूं हलनि थियूं उन्हनि मां धुओं निकिरे थो। उन धुएं में बि घणो करे कार्बन डाइऑक्साइड जेको आहे उहा मौजूदु हूंदी आहे। जेकॾहिं असां ॾिसूं त हिकिड़े माण्हूअ ते असां जेको पैसेंजर आहे या जेको सवारीअ में वेहे थो उन ते केतिरी ऑक्सीजन कार्बन डाइऑक्साइड ठहे थी त हवाई जहाज़ मां सभिनी खां घणी निकिरंदी, उन खां पोइ वॾी गाॾी, उन खां पोइ नंढी गाॾी, उन खां पोइ जेको आहे मोटरसाइकिल या ॿ फीथी का गाॾी, उन खां पोइ बस, उन खां पोइ वॾी जेका वैन हूंदी आहे उहा, उन खां पोइ नंढड़ी कार, ऐं उन खां पोइ जेको आहे उहो बिजली वारी जेका आहिनि उहे आहिनि, ऐं उन खां पोइ ट्रेन। ऐं इहे जेके शयूं आहिनि इहे असां वटि कार्बन डाइऑक्साइड हवा में मोकिलियूं थियूं। हवाई जहाज़ में सभिनी खां घणी कार्बन डाइऑक्साइड हिकिड़े माण्हूअ ते निकिरे थी, पर ट्रेन जेका आहे उहा उन हिसाब सां सभिनी खां बहितर सवारी आहे। पर तव्हांखे ख़बर आहे इन खां वधीक बहितर सवारी कहिड़ी आहे? बिल्कुलु उहा आहे साइकिल। साइकिल मां त बिल्कुलु बि कार्बन डाइऑक्साइड गैस कोन थी निकिरे। कार्बन डाइऑक्साइड ठहण जो टियों ज़रियो आहे घरनि ऐं कारखाननि में मर्दनी ॿारण जो ॿरण। यानी असां कारखाननि में गैस, पेट्रोल, तेल उहो ॿारे ऐं मुख़्तलिफ़ तवाने इन मां हासिलु कंदा आहियूं। इन मां मुख़्तलिफ़ शयूं कारखाननि जूं मशीनूं हलंदियूं आहिनि। अहिड़ी तरह घर में बि असां गरम करण लाइ घर खे या खाधो पचाइण लाइ जेको आहे उहो गैस जो इस्तेमालु कंदा आहियूं या कोयलनि जो इस्तेमालु कंदा आहियूं या घासलेट जो इस्तेमालु कंदा आहियूं। इहो सभु बि असांजो मर्दनी ॿारण जेको आहे उहो ॿरे थो, ऐं इन मां बि असां वटि कार्बन डाइऑक्साइड गैस ख़ारिज थिए थी। मादनी ॿारण जेके आहिनि उन जा मिसाल जेकॾहिं ॾिसूं त उहा आहे हिकिड़ो कुदरती गैस यानी नेचुरल गैस, तेल, पेट्रोल ऐं डीज़ल जंहिंखे ऑयल चवंदा आहिनि, कोयलो यानी कोल, प्रोपेन गैस जेका सिलेंडरनि में ईंदी आहे, ऐं घासलेट यानी केरोसिन। इहे जेके आहिनि मर्दनी ॿारण जा मिसाल आहिनि जेके अक्सर इस्तेमालु थींदा आहिनि। दुनिया में गाॾियुनि जे वधण जे करे ऐं जेको इंडस्ट्रीअ जे यानी सनत जे वधण जे करे हवा में कार्बन डाइऑक्साइड जो मक़दार मुस्तक़िल वधंदो थो रहे। जेकॾहिं 1960 में सिर्फ़ 320 हिसा 10 लखनि हिसनि मां हवा में कार्बन डाइऑक्साइड जा, त हाणे यानी 2020 में उहे 420 जे क़रीब हिसा थी विया आहिनि। यानी असां तक़रीबन 100 हिसा जेके आहिनि उहे वधाए छॾिया आहिनि 1960 खां वठी 2020 ताईं। ज़ाहिर आहे जॾहिं हवा में कार्बन डाइऑक्साइड जो मक़दार वधे थो त उहो असां लाइ ऐं असांजे माहौल लाइ हानिकार आहे। कीअं? अचो त ॾिसूं। हवा में कार्बन डाइऑक्साइड जे वधण जे करे इंसान जे फेफड़नि ते असरु थिए थो, छो त फेफड़नि खे मुनासिब यानी घुर्बल मक़दार में ऑक्सीजन कोन थी मिले। उन खां अलावा असांखे ख़बर आहे त कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा वॾे में वॾे तइदाद में उहा गैस आहे जेका ग्रीन हाउस गैसिस मां आहे, यानी जेका माहौल खे गरम रखे थी। त उन जे वधण जे करे दुनिया में गर्मीअ जो दर्जो वधे थो। गर्मीअ जे दर्जे वधण जे करे जेके बर्फ़ीला पहाड़ आहिनि या जबल आहिनि उहे ॻरण शुरू था थियनि। उन ॻरण जे करे छा थो थिए जो उनजो जेको पाणी आहे उहो समुंडनि में थो वञे, समुंड जी सतह वधे थी, उनजे करे ज़मीन जेका आहे इंसान जी उहा समुंड में ॿुॾंदी थी वञे, इंसान जी ज़मीन घटि थींदी थी वञे। उन खां अलावा ॿूटनि ऐं जानवरनि जे मामूल में बि तब्दीली थिए थी। ॿूटा जेके सम्झो त बहार में गुल कंदा हुआ ऐं फ्रूट कंदा हुआ उहे हिन खां अॻु में करणु शुरू था कनि। जानदार जे बि सुम्हण जो ऐं जाॻण जा जेके मामूली वक़्त हुआ उहे तब्दील बि था थियनि। उन खां अलावा मौसमनि जे शिदत में वाध थी अचे, यानी सख़्तु तूफ़ान, सुनामी, सख़्तु ॿोॾूं, इहे सभु सिर्फ़ु इन जे करे थियूं अचनि जो कार्बन डाइऑक्साइड जो मक़दार हवा में वधी वियो आहे ऐं दुनिया में गर्मीअ जो दर्जो वधी वियो आहे। हाणे जेकॾहिं माहौल ईअं ई रहियो त आहिस्ते आहिस्ते सॼी ज़मीन जेका आहे उहा पाणीअ जे हेठि अची वेंदी, असांजी ज़िंदगी बरक़रार न रहंदी। असांखे कुझु त करणु खपे न।
छा करणु खपे। सभिनी खां पहिरीं जेको असां करे सघूं था उहो आहे त असां तवानाई जे मुतबादिल ज़रियनि जो इस्तेमालु कयूं। अने फॉसिल फ्यूअल यानी मादनी जेको ॿारण आहिनि उन्हनि खे इस्तेमालु न कयूं। जीअं शमसी तवानाई आहे, बिजली असां हासिलु कयूं सिज जी रोशनीअ मां। हवा जी तवानाई जेको आहे, हवा ॼणा तेज़ थी हले त उन मां बिजली जेको आहे ठहे सघे थी ऐं असां ठाहिणु शुरू करे छॾी आहे। इनखे विंड फार्म्स चइबो आहे। समुंड जे लहरुनि ते बि जेको आहे उहो असां तवानाई हासिलु करे सघूं था बिजलीअ जी। दुनिया में माण्हुनि इहो बि करणु शुरू कयो आहे। उन खां अलावा असांखे मादनी ॿारण जे इस्तेमाल में कमी करणु खपे। ॿूटा पोखणु खपनि, छो त ॿूटा असांखे वधीक ऑक्सीजन ॾींदा, कार्बन डाइऑक्साइड इस्तेमालु करे उन में कमी कंदा ऐं असांजे खुराक में बि इज़ाफ़ो कंदा। इन ते असां अॼोको सबक़ ख़तमु था कयूं। वरी इनशाअल्लाह ॿिए सबक़ में मिलंदासीं। यूट्यूब ते सब्सक्राइब करे छॾिजो चैनल ऐं सिंध ऑनलाइन स्कूल जी वेबसाइट ते वञी सबक़ ॾिसिजो। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।